भरिसां बॉबी स्टाफ वटि तेज़ रफ़्तारी सबबि ॿिनि कारुनि में ज़ोरदार टक्कर थी पियो, जंहिंजे नतीजे में मेहान टीवी पेरूमल जो रिपोर्टर नाना कासिम चांडियो तॾे ते फ़ौत थी वियो। हादसे जो इतला मिलंदे ई पुलिस हादसे वारे हंधि पहुची फ़ौत थी वियल सहाफ़ी नाना कासिम चांडियो जो मढ़ सांघड़ सिविल अस्पताल आंदो, जंहिं बाद 11 वॻे सहाफ़ी जी जनाज़ नमाज़ अदा करण खां पोइ खेसि मिटी मां हवाले कयो वियो। न्यू सैदाबाद तालका प्रेस क्लब जे अॻियां शहरनि तरफ़ां मुस्लिम लीग नून सिंध जे नायब सदर राव मोहम्मद असलम राजपूत, सिविल सोसाइटी न्यू सैदाबाद जे चेयरमैन अब्दुल वाहिद उमरानी जी अॻवानी में सुई गैस जी डिघी लोड शेडिंग जे ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। शहरनि एहतजाज कंदे मीडिया खे ॿुधायो त सुई सदरन गैस हाला जो डिवीज़नल मैनेजर ऐं सुई सदरन गैस सब ज़ोन न्यू सैदाबाद जा अमलदार इख्तियारनि जो नाजाइज़ इस्तेमाल करे साज़िश तहत न्यू सैदाबाद शहर जे गैस बंदि करे छॾनि था। हुननि मीडिया खे ॿुधायो त न्यू सैदाबाद शहर अंदरि गैस जी डिघी लोड शेडिंग जे नतीजे में घरनि जा चुल्हा उझामी विया आहिनि। हुननि सुई गैस जे आला ऑफिसरनि ऐं वॾे वज़ीर खां मुतालबो कयो त लोड शेडिंग ख़त्म करे परेशानी खां बचायो वञे। सरहाड़ी भरिसां पुलिस मक़सूदो रिंद लिंक रोड ते गश्त दौरान मुबैना मुक़ाबलो ॼाणाए हिकु नौजवान खे गिरफ़्तार करण जी दावा कई आहे। SHO सरहाड़ी लाइक़ ज़रदारी जो चवणु आहे त गश्त करे रहिया हुआसीं त ॻोठ फेस मोहम्मद मक्सी भरिसां ॾोह जे इरादे सां बीठल 3 हथियारबंदनि पारां पुलिस जी गाॾी खे प्राइवेट गाॾी सम्झी फुरण जी कोशिश कई वई। पुलिस जवाबी फायरिंग करे अली दोस्त पुट अली गोहर कल्होड़ो खे ज़ख़्मी हालत में गिरफ़्तार करे वरितो आहे, जॾहिं त संदसि 2 साथी भॼी वञण में कामयाब थी विया। ज़ख़्मी फोरू जे कब्ज़े मां हिकु अदद पिस्टल ऐं 4 गोलियूं हथ कयूं आहिनि। चयो पियो वञे त गिरफ़्तार ॼाणायल नौजवान पहिरीं पुलिस वटि गिरफ़्तार थियल हो। सॻियो में मामूली ॻाल्हि तां सैयद ऐं खोखर बिरादरी जी ॿिनि धुरियुनि विच में झेड़ो थी पियो, जंहिं जे नतीजे में ॿिन्ही धुरियुनि जा 6 ॼणा लछियूं ऐं सिरूं लॻण सबबि सख़्त ज़ख़्मी थी पिया, जिन खे मुख़्तलिफ़ इस्पतालुनि ॾांहुं मुंतक़िल कयो वियो। सैयद ऐं खोखर बिरादरी जे ॿिनि धुरियुनि विच में घर जे दरीअ तां थियल झेड़े में सैयद बिरादरी जा सैयद आज़म शाह, हिदायतुल्ला शाह, ज़ुबैर शाह समेत सैयद 5 ॼणा ज़ख़्मी थी पिया। सकरण पुलिस मुख़्तलिफ़ हंधनि ते छापा हणी मंशियात जे इल्ज़ाम हेठि अयाज़ अली कीरियो खे देसी शराब समेत गिरफ़्तार करे वरितो, जॾहिं त SHO दौलतपुर पारां बदनाम लोहारी ख़लील ब्रोही खे ऐं SHO ए सेक्शन नवाब शाहरू पोस्ट जवाबदार मुर्तज़ा शाह खे गिरफ़्तार करे मथनि मंशियात एक्ट तहत केस दाख़िल करे चालान करे छॾियो आहे।